आधी रातन भी रहे थे। अरे हेडे तो छा समझो कानून जी पकड़ कने भजी विदा से। सूबेदार मां को डो ना क्यों मां पाए भा जो पलांद क्यों आए। अरे हेडे हथियार खणी मानू मारियो था छा था जो था डो ना कयो। हल थाने ते तो के बुधाया तो डो कयो थी जन्ना। बंगले जी सफाई कोन कंदो मां भी दिसा तो तवा किए न था क्यों राबेल वन अंदर लठ ते मोतार खाइंदो दा तकड़ करे ने के बुधाए जे पादरन सां बची पाए। मोतार जडी तवा गफार ते वार कयो न असा तवा के दिसी वरतो सी छा ई तवा छा था चो अदा पेरन ते भज मना तिनन बेवकूफन मुखे डिठो हुयो हाने तिनन के इया भी खबर हुंदी त मुझे मथा गोली के हलाई हुई। अरे जबार इन्हन के पादर हण शुरू कर 99 का भूली वरी हिक का शुरू करेन। इन्हन निभागन जी असा के जलील किया ये ही जलील कंदो रहेन। जेकरे जिंदगी प्यारी अथव त सच बुधायो त आखिर राज छाए न त तवा के जिंदा न छडींदासी। बेटा बड़ा बोता ना है साइड में तवा ते बेओ बोतारी ते आ मोहम्मद के शेरल खैर ताए किए पंध पयो आई। बोतार सूबेदार जा कम ॾिसो था न। छा कयो आ सूबेदार जो तू सूबेदार जी शिकायत खणी आयो आई। वैसे सूबेदार मुझे सौट रजन के गिरफ्तार कयो आहे। छॾ सूबेदार के वो भले पाची कार्रवाई पूरी करे वठे बटेरी रखी रजन के पाणी हथ कढंदो। छा पो केड़ो कंद खणी गोठ में मां हलंदम। पोए ये गोठारा त चवंदा एक सौट के माराए छॾियो अथसि ऐं ॿिए सौट के लाकअप कराए छॾियो अथसि। हाणे पाण ऐं पंहिंजा भाउ आज़ाद घुमन्स था। शेरल सूबेदार असूलन जो पक्को आहे पैसे जी बोली तो तू समझे ही कोन थो। हू पैसे जी बोली समझे या न हर हाल में मूंखे मुंहिंजो सौट आज़ाद कराए ॾे। शेरल तू चई ईअं में ॼण मां को DSP या SP आहियां जो मुंहिंजे चवण मुताबिक़ हू राज़न के छॾे ॾींदो। मना तुझी का भी हैसियत ना है न। मां तो तुझे कुले ते कुॾां पियो तो में त हाल ही ना है। हाणे पंहिंजे सौट खे मां पाण आज़ाद कराईंदुमि। अदा हाणे छा सोचियो अथी हथ हथ ते रखी वेहूं या हली न सिकंदर खान के कयो पूरो। अदा जेसी सिकंदर खान के खत्म कंदासीं तो कोई गोठ वारा असा के खत्म करे छडींदा। अदा गोठ वारा अञा सिकंदर खान जो साथ ॾींदा छा हुननि खे ख़बर न आहे त सिकंदर खान हिकु वॾो ज़ालिम इंसान आहे। मां मञा थो त हू ज़ालिम इंसान आहे पर हिन गोठ जो हू सरदार आहे। हू सरदार हूंदो पंहिंजे लाइ असांजे लाइ हिकु आम माण्हू आहे आम माण्हू। मुंहिंजा भाउ जल्दबाज़ी न कर हू वॾो माण्हू आहे ऐं हुनजो कानून भी साथ ॾींदो। पोइ भला असां हुनखे छा करे सघंदासीं। छा वरी छा हली था हिन सिकंदर खान जो सिर खणो पोइ जेको थियो मोह ॾींदासीं। मां चवां थो होश कर होश मां कमु वठ जोश मां न। अञा मां होश कयां जेके माण्हू असां खां डिॼंदा हुया उहे ई माण्हू अॼु असां ते आङिरियूं था खणनि। काश काश इहा गोली रजब जे सीने में न मुंहिंजे सीने में पार थिया। अॼु इहे ॾींहं ॾिसणा न पवंदा ऐं ॿी ॻाल्हि नंढो भाउ वॾे भाउ जो चवणु नथो वठे। अदा शेर कपार हिमत पाणी कुछ भी ना है। अदा गफ़ार होक शिकारी बांस आहे जेको वक़्तु अचण ते पंहिंजो शिकार नाहे छॾींदो ऐं ॿी ॻाल्हि जेको गजगोड़ कंदो आहे उहो वसंदो नाहे। वो अदा छा थो सम्झे हू असांखे नुक़सान पहुचाईंदा। अदा कुझु चई नथो सघिजे। अदा भला सिकंदर खान छा थियो। सूबेदार त सिकंदर खान जो आराम फिटाए छॾियो आहे। सूबेदार जी हैसियत काथे सरदार जी हैसियत काथे। ॿुधो कोन थी शेर जे मथां सवा शेर बि हूंदो आहे। अदा सूबेदार जेकॾहिं सिकंदर खान जे चकर में अची वियो त असुल हुनखे न पूरे छॾींदो। तव्हां गफ़ार आराम ते नज़र कयो त हाणे उहो कहिड़ो प्लान ठाहिनि था। ठीकु आहे अदा असां
झटको वे सिकंदर खान मां सुभाणे राज़न खे कोर्ट में पेश कंदुमि जे दम मां थी सुभाणे मूंखे रोके ॾेखार जाए। सूबेदार तू ईमानदार ऑफिसर आहीं। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, ईमानदार ऑफिसर जी का भी इज़त नाहे हूंदी। सिकंदर खान इज़त त ज़िलत मुंहिंजे ख़ुदा जे हथ में आहे। तूं छा कंहिंजी इज़त बिगाड़े सघंदे? सूबेदार हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजे ज़हन में ठोके छॾ, सुभाणे जे कोर्ट में तूं राज़न खे पेश कंदे न कोर्ट में तोखे त नज़र जज ईंदो, पर हुनजी निकतल ज़बान मां लफ़्ज़ सिकंदर खान जा हूंदई, सिकंदर खान जा। पोइ मूंखे ॿुधाए त उहो जज तुंहिंजी ॿुधंदो जा सिकंदर खान जी, सिकंदर खान जी। जेकॾहिं जज उते इंसाफ़ न कयो न, उन जज खे बि उते पूरो करे छॾींदुमि, पोइ भले मूंखे कोई फांसी ॾेई छॾे। सूबेदार अञा बि वक़्तु अथी, मां चवां थो इहो ज़िद छॾ। सिकंदर खान तोखे सूबेदार मूं DSP बणाए सघे थो, छो तुंहिंजे कानून में बि असां जहिड़नि वॾेरनि जी हलंदी आहे, असां जहिड़नि वॾेरनि जी। सिकंदर खान मां मथियनि सां वाइदो करे आयो हुउमि, तोसां वाइदो थो कयां। रिश्वत खान वारनि ते मां लानत कंदो आहियां, लानत। मां कंहिं बि वॾेरे जी गुलामी करे सिकंदर खान जी वर्दी न आहे पाई, पंहिंजी महिनत करे वर्दी पाए, महिनत करे चंद रुपयनि जे करे मां पंहिंजी वर्दी विकिणी छॾियां। इहा गैरत मुंहिंजी गवारा नथी करे। भल सूबेदार इहो पंहिंजो शौक़ु पूरो कर, पर मूंखे लॻे थो तोखे ॾाढो मरण जो शौक़ु आहे। को बि सूबेदार तुंहिंजो वॾो ऑफिसर मूंसां अहिड़े लहजे में नाहे ॻाल्हाईंदो जीअं तूं थो ॻाल्हाईं। मां चवां थो इहो पंहिंजो लहजो दुरुस्त रख, न त गोलियुनि जो खाज बणाए छॾींदो साईं। सूबेदार तव्हां हिते वेठा आहियो, मां तव्हांखे थाणे ते ॻोल्हियां पियो। हुकुम कर जबार, ख़ैर में मूंखे ॻोल्ही पियो। सूबेदार तूं राज़न मां हथ कढ। छा जबार तूं होश में त आहीं? राज़न वारा तुंहिंजा दुश्मन आहिनि। राज़न मां हथ कढ, असांजो दुश्मन इहो न बल्कि को ॿियो आहे। ठीकु आहे, मां राज़न मत कढां थो। ॿियो तव्हांजो अहिड़ो कहिड़ो दुश्मन आहे? सूबेदार जेकॾहिं तोखे ॿुधाईंदासीं त तूं छिरकी वेंदे, पर असां चाहियूं था त उनखे सज़ा असां पाण ॾींदासीं। जबार इहा तव्हांजी ग़लति सोच आहे। कानून कंहिंखां बि न आहे छिरकंदो। कॾहिं तूं ॿुधणु चाहीं थो त पोइ ॿुध, असांजो दुश्मन ही सिकंदर खान आहे, सिकंदर खान। ग़लति ग़लति जबार। सिकंदर खान तूं पाण खे न लिकाए, रमू ऐं शमू असांखे सॼी हक़ीक़त ॿुधाई आहे। अफ़सोस आहे सिकंदर खान, तव्हां ॻोठ जा वॾा थी करे असां सां अहिड़ियूं रांदियूं पिया खेॾो। सिकंदर खान एतिरो किरियल इंसान नाहे जो पंहिंजे राज जे माण्हुनि ते ज़ुल्म करे। सिकंदर खान ऐं जबार मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, तव्हांजो ही मसइलो ॻाल्हाइण ज़रिए हल थींदो। सुभाणे मां सॼो ॻोठ घुराए तव्हांजो ॻाल्हियूं कंदुसि। सूबेदार मूंखे तुंहिंजी इहा ॻाल्हि क़बूल आहे। छा सिकंदर खान तव्हां इहा ॻाल्हि क़बूल कयो था जना? सूबेदार तेरे सिकंदर खान जा हथ साफ़ आहिनि, पोइ इहा ॻाल्हि कीअं न क़बूल कंदो। ठीकु आहे सिकंदर खान, सुभाणे तूं ॻाल्हियूं करण लाइ तयारु रहिजांइ। ख़ुदा हाफ़िज़। रमू ऐं शमू तव्हांखे रहण जो हिन धरतीअ ते को बि हक़ नाहे, छो असां सरदारनि जी मोहबत राज लाइ ज़हर बराबरि हूंदी आहे, ज़हर बराबरि। अदा गफ़ार खे त असां सॼी हक़ीक़त ॿुधाईसीं, पोइ बि अलाए छो सिकंदर खान में हथु नथो विझे। अलाए गफ़ार सिकंदर खान खां डिॼे थो। ना दा ॿारणी ॻाल्हि न कर, गफ़ार सिकंदर खान खां डिॼे नथो। तूं ॾिसजांइ सिकंदर खान खे कंदो क़बर जे हवाले। हल भली पाण में विढ़ी मरनि, असांजो छा। अदारमू भला इहो सूबेदारड़ो ॻाढ़नि ॿोड़नि ते नाहे रेल छा? ना दा चवनि था सूबेदार ॻाढ़े ॿोड़ खे ॾिसे ई नथो, पर ॾिसजांइ इहो सिकंदर खान इन खे पटियूं पढ़ाए पाणे ॻाढ़े ॿोड़ ते हिराईंदसि, पोइ त इहो थाणो बि विसरी वेंदसि। पोइ ॾिसजांइ कंदो वॾेरनि जी चमचागिरी। अदा चए सच थो, ॻाढ़े ॿोड़ में ॾाढो मज़ो आहे।
चङा भला ॻाढ़े बोड़ ते किरी था पवनि पोइ सूबेदार ॾो छा आहे पर छॾ हिननि ॻाल्हियुनि खे असांजो छा असां पाण ख़ानदानी माण्हू आहियूं असां कोन किरंदासीं नी ॻाढ़े बोड़ ते कंट्रोल अदा कंट्रोल बुख बर्दाश्त न आहे थींदी अदारमू तुंहिंजी बि दिलि बेईमान थिए थी छा भला अदा ॻाढ़ो ॿोड़ा छॾ अदा ॻाढ़े बोड़ खे वॾेरनि खे हिन सूबेदारनि खे उथ त असां पंहिंजे कम सां हलूं उथ उथ अल्लाह अदा ख़बर ॿुधी अथव सूबेदार राज़न खे आज़ादु करे वियो आहे छा तोखे केरु चयो अदा राज़न मूंखे कॉल कई त चई मूंखे शहर मां खणी वञी सूबेदार आज़ादु कयो आहे मूंखे त एॾो यकीन अचे ई नथो जो सिकंदर खान सौट राज़न खे एॾो जल्द आज़ादु कराईंदो मूंखे लॻे थो त मामलो कुझु ॿियो आहे अदा तूं एतिरो छो थो सोचें अॼु सोट जे अचण ते भला तूं ख़ुशि न आहे छा अदा अहिड़ी ॻाल्हि न आहे पर मां इहो सोचां थो त सूबेदार राज़न ते ज़ुल्म न पियो हुजे अदा मां राज़न खां पुछा कयो तो ते भला सूबेदार ज़ुल्म त न कयो आहे राज़न चवे पियो त सूबेदार थाणे ते वेहे ई न पियो मूंखे कुझु बि न कयो अथऊं सूबेदार जो रहम दिल त न आहे पर राज़न खे कीअं आज़ादु कयो अथऊं अदा इहा त मूंखे का ख़बर न आहे ठीकु आहे अदा तूं वञे हाणे राज़न खे छॾो ठीकु आहे अदा दियालाल शमशेर खान सिकंदर खान पंहिंजे ॻोठ वारनि सां आज़ादु करे थो या चुप करे वेठो आहे सिकंदर खान आहे त ज़ालिम उनखे ज़ुल्म खां सवाइ मज़ो काॾाईंदो शमशेर तूं भला गफ़ार खे छॾे ॾिनो आहे उनजो भाउ रजिब सिकंदर खान वटि हुयो वाह जो ॻाल्हि कई अथई नवाज़ इहा ॻाल्हि त मूंखां विसरी वई पोइ छा सोचियो थी जेकी गफ़ार असां ते चढ़ाई कई हुई उनजो बदिलो गफ़ार खां वठूं न नवाज़ सिकंदर खान मूंखे कॉल कई ऐं चए पोइ त मुंहिंजे बंगले ते हाज़िर थी जाईं छो सिकंदर खान जो कहिड़ो कमु पियो तोखे यादि थो करे न नवाज़ मूंखे कोन ॿुधायो हुअईं पर सुभाणे ख़बर पइजी वेंदो त सिकंदर खान जो कहिड़ो कमु आहे शमशेर जे तुंहिंजी दिलि चवे थी त मां बि साण हलां नवाज़ तुंहिंजे हलण जी ज़रूरत न आहे तूं हिते ई भलो आहे अदा शमू छा थो करें अदा ॾिसां थो ज़ैतून को ॻाढ़ो आहे पटे खां तूं ॾे हवाल एटीएन न्यूज़ तो कहिड़ी ख़बर आंदी आहे नई का ख़बर बि खणी आयो आहीं या रुगो पुराणियूं ख़बरूं खणी थो अचे अदा ॻोठ जे ॿाहिरां मूंखे शेरल मिलियो हो ऐं चए पियो त हिन महिल ताईं तव्हां असांखे हक़ीक़त छो न आहे कई ऐं इन दुश्मनी में तव्हांजा बि हथ आहिनि ऐं चए पियो त हाणे तव्हांखे बि माफ़ु न कबो इन उठ खे बि इहा ख़बर पइजी वई छा अदा पोइ त मरी वियासीं अदा इन खे छा हाणे त मेहरान टीवी ते बि हले थी इहा ख़बर पूरे ॻोठ जी ख़बर पइजी वई आहे ऐं ॿियो त वरी सुभाणे फ़ैसिलो बि आहे अदा असांखे त कोन ॿुधायो अथऊं त सुभाणे फ़ैसिलो आहे न ई कंहिं ॻोठ वारे खे ई का ख़बर आहे सुभाणे फ़ैसिले जी अदा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध तूं सॼो ॾींहुं घर वेठो आहीं तोखे कहिड़ी ख़बर ॻोठ वारनि खे ॿुधायो अथनि या न अदा रमू पोइ तूं बि तयारु थी छॾ ऐं पुठीअ खे तेल हणी छॾिजांइ पोइ सिकंदर खान जा पादर ॼाण आया अदा मां सिकंदर खान जे हथां पादर कोन खाईंदुमि मुंहिंजे हिसे जा पादर बि तूं खाई छॾ मां वञा थो राति गफ़ार वारनि ॾे अदा रमू मां बि ईअं ई चाहियां थो तूं गफ़ार वारनि ॾे राति वञी मर सिकंदर खान मूंखे पर्सनल दावत ॾिनी आहे राति वॾा ताम आहिनि कुकुड़ मुर्गी छेला अलाए वॾा वॾा ताम आहिनि अलाए छा छा आहिनि हे पीज़ आहिनि पीज़ तूं वञी मर मां वञुमि सिकंदर खान ॾे अदा माण्हू पादरनि खां भॼनि था तूं वरी पादरनि जे मुंहुं थो वञे न न सिकंदर खान मूंखे पादर छो हणंदो हुन मूंखे पर्सनल दावत ॾिनी आहे पोइ इहा ॻाल्हि आहे दादा पोइ मां बि हलंदुमि